नाज़रीन, इन वक्त असां मेन टंडो बागो जो जेको डैम है उन ते मौजूद आहियूं। तव्हां मुंहिंजे बैक साइड ते उहा जेको आहे सिमनाली खे ॾिसो पिया त अवल टॉप सां वही रही आहे। हिन सिमनाली खे मुख़्तलिफ़ जॻहियुनि तां जेको आहे ॿ शगाब जेके आहिनि उहे पइजी चुका आहिनि ऐं हिन वक़्तु जेको आहे मुख़्तलिफ़ जेके आरडियूं आहिनि उन्हनि वटां बि जी सूरत ख़राबु आहे। हिन वक़्तु आऊं जेको आहे RD 57 ते मौजूदु आहियां ऐं मुंहिंजे तव्हां बैक साइड ते ॾिसो पिया त हीउ जेको सिमनालो आहे इंतिहाई ख़तरनाक पोज़ीशन सां जेको आहे अवल टॉप सां वही रहियो आहे। आस पास जा केतिरा जेके ॻोठ आहिनि उन्हनि में जेको पाणी आहे उहो बीठल आहे ऐं हे ॻोठणा तमामु ख़ौफ़ में वरितल आहिनि ऐं असां कोशिशि कई आहे त हिते जेके कुझु माण्हू पाणी में फाथल आहिनि उन्हनि जी छा सूरत हाल आहे ऐं हिननि सिमनालियुनि जी खांटी न थियण जो जेको सबबु आहे उहो छा आहे, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं। त असां जंहिं सिमनाली ते बीठा आहियूं उन सिमनाली जो नालो आहे टंडो बागो मेन ड्रेन ब्रांच ऐं हीअ 99 आरडियुनि ते मुश्तमिल आहे ऐं हींअर असां 57 RD ते जेको सो बीठा आहियूं ऐं हिन सिमनाली जी जेका कैपेसिटी आहे उहा 250 क्यूसिक 250 क्यूसिक आहे। पर तव्हां ॾिसो, तव्हां उनखे फोकस कयो आहे त हींअर हुन मंझि तक़रीबन 800 खां 1000 क्यूसिक पाणी जेको सो वहे पियो, जॾहिं हिकिड़ी शइ जो 250 क्यूसिक पाणी आहे उन में 1000 क्यूसिक वहे पियो त लाज़मी हुन डैमेजिस कया आहिनि। जंहिं जॻह ते असीं बीठा आहियूं हिन जॻह ते तव्हां ॾिसी सघो था त मुकमल फुटी आहे, मिर्च आहे, सारियूं आहिनि, मुकमल तबाह थी चुकियूं आहिनि। हींअर जंहिं जॻह ते असीं बीठा आहियूं इहो आहे 400 फुट तक़रीबन जेको बंदि माना बरसाति किरे त ई गारो पइजी सघे थो। हिन में तक़रीबन जेको सो 30 खां 40 ॻोठ आहिनि। इहो हाणे ॿुॾण जो ख़तरो आहे। इन जे करे असीं जंहिं जॻह ते बीठा आहियूं असां अपील था करियूं त का मशीनगिरी या का ट्रैक्टर टाली जे हिसाब सां असांखे मिली वञे त असीं हिनखे बंदि करे जेको सो बंजू रखूं। का बि इंतज़ाम आहे न हली वजह सां केर बि हिते न अची सघियो। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण करे रहिया आहिनि। जंहिं फसल त ॿुॾी विया आहिनि, बाक़ी हाणे जेको आहे जानी नुक़सानु थियण जो ख़तरो आहे। इन करे महिरबानी करे को बि जेको आहे हिते को गाॾी वग़ैरह या ट्राली वग़ैरह ॾिनियूं वञनि, जेको हिन ते मिटी लॻाए बंदि कयो वञे ऐं ॻोठाणा हिन वक़्तु तमामु परेशान आहिनि। हिन तरफ़ जेको पाणी आहे हिन जे पाणी जे घेरे में तक़रीबन 10 खां वधीक ॻोठ आहिनि। वॾेरो मोहम्मद डेरो फार्म, हाजी मिठो थेबो, पीर लुतफ़ अली शाह राशिदी, बका नोड़ियो, खीरोल, हाजी ग़ुलाम अली मल्ला, दाबूद दल जा ॻोठ आहिनि जेके हिन पाणी जे घेरे में आहिनि। उन जे लाइ त हिन सिम जो पाणी हेठि न पियो वञे, उन वाटर कोर्स जे करे ही पाणी पंहिंजी जाइ ते ब्रेक करे वेठो आहे। उन जे करे असां बाला ऑफिसरनि खे गुज़ारिश कंदासीं त महिरबानी करे असांखे फ़ौरन मशीनरी ॾेई वञे जीअं हिननि जो जेके कप आहिनि सिम नाले जा उहे मज़बूत कया वञनि ऐं हुन वाटर खे टोड़ियो वञे जीअं ही पाणी जो फ्लो थी सघे। तमामु ख़तरनाक सूरत हाल आहे ऐं चइनी तरफ़नि खां जेको सो पाणी जे घेरे में आहे ऐं ख़ासि तौर ते जंहिं बंदि ते असीं हींअर बीठा आहियूं इन जी तमामु ख़तरनाक सूरत हाल आहे। हिते का मशीनरी कोन्हे, को बाला ऑफिसर कोन्हे ऐं ॿिन्ही तरफ़नि खां जेको बंदि खे पाणी खाए पियो। अगरि 12 कलाक या 10 कलाकनि ताईं अगरि को कमु न कयो वियो त जेको सो हितां गारो हणंदो, सवें ॻोठ पाणी हेठि अची वेंदा ऐं सिमनाली तमामु ख़तरनाक सूरत हाल आहे। न का रुकावट हटाई वई आहे, न ई को कमु थी सघियो आहे। असां मुतालबो कयूं था त महिरबानी करे असांजो इहो मसइलो हल करे वञे, न त जानी ऐं माली नुक़सानु थी सघे। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त फौरी तौर ते ज़िले इंतिज़ामिया वतीन समेत मुख़्तलिफ़ जेके इदारा कमु कनि था उहे हिन सिमनाली जे जेके कपिड़ा आहिनि उन्हनि कपिड़नि खे मज़बूत करण लाइ हंगामी बुनियादनि ते कहिड़ा उपाउ वठनि था। कैमरामैन असगर खोसो सां गॾु राज़क ॾिनू खोसो, अवामी आवाज़ TV न्यूज़ बदीन। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।